दोस्तों अज मुख्तियार अली शीदी जो वालिम है पहिरियों ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त 1997 में शुरू थी हुई है सचल प्रोडक्शन सखर में तावन नाज़ प्रोडक्शन जो उन जे तावन सां ही स्टार्ट कई वई ऐं सिंध जा जेके भी फ़नकार आहिनि सभिनी खे दावत ॾिनी वई हुई त अचो हिकु हिकु एल्बम असां वटि करे वञो ऐं इंशाअल्लाह तव्हां सभिनी खे मोट मिलंदी। तक़रीबन घणो जेको ज़ोर हुयो शमन अली खे हुयो, मतलब त शमन अली मीराली अचे असां वटि एल्बम करे 2-3 पर उन दौर में मुआदो थियल हुयो नाज़ प्रोडक्शन सां तो ॻाल्हियूं आहिनि जाम। पर हिन एल्बम जे तरफ़ हलूं। हिन में काफ़ी सारा गीत आहिनि ऐं ख़ूबसूरत गीत आहिनि। मुंहिंजी पसंद जो गीत जेको आहे उहो आहे प्यारा पाण ॼाण ओ प्यारा पाण ॼाण ऐं हे आरफानो रूप आहे हिन जो। हिकिड़ो कलाम आहे जेको कसीदो आहे, बाक़ी सब गीत आहिनि ऐं हिन जो रूप जे हिसाब सां सॼो एल्बम फ़ुकरा ई हुजणु ज़रूरी हुयो तस्वीर जे हिसाब सां, पर हिननि न कयो आहे। बहरहाल ऐं दोस्तनि जा कमेंट्स भी आहिनि उहे शामिल कयूं। पहिरियों दोस्त लिखियो आहे माशूक अहमद, अदा पुराणा अपलोड कंदा कयो। ठीक है अदा। शाबान सोलंकी लिखियो है नाइस वीडियो। आशिक अहमद सोलंकी लिखियो है भाईजान मुख्तियार शीदी जा एल्बम मज़ा आई आ। ठीक है अदा, सब रखंदासीं आहिस्ते आहिस्ते सभिनी जो वारो ईंदो। ॿियनि दोस्तनि जा भी आहिनि कमेंट्स। शाबान सोलंकी साहब लिखियो है दादा मुख्तियार शीदी जा भली मज़ा आई आ एल्बम भला आहिनि। ठीक है। आशिक अहमद सोलंकी लिखियो है ग्रेट वीडियो ऐं वफ़ा दानिश लिखियो है तो फरज़ाना परवीन जा अदा फरज़ाना परवीन जा फ़िलहाल तो कोन रखंदासीं, पहिरियों 2-3 फ़नकार हलंदा हिकिड़े खे पूरो कंदासीं पोइ रखंदासीं, बिल्कुलु रखंदासीं। पर ॾिसूं कुछ ॾींहंनि में मतलब को हिकु अधु एल्बम रखंदासीं पोइ ॾिसूं ऑडियंस छा थी चवे, दोस्त छा था चवनि। ऐं ॿियनि दोस्तनि जा भी आहिनि कमेंट्स। पहिरियों दोस्त आहे शाबान सोलंकी एल्बम ओके VIP ऐं प्यारो दोस्त वहीद अहमद दिलूं मोकिलियो आहिनि। बादशाह अहमद सोलंकी लिखियो आहे नाइस एल्बम ऐं ॿियो दोस्त भी आहे हुन दोस्त एहसन अहमद सोलंकी लिखियो है यार असांखे मज़ा आई आहे एल्बम पसंदि आहिनि। ठीक है। हसन अहमद महर लिखियो आहे असांखे गुज़ारिश आहे त थर प्रोटेक्शन जा जेके भी आहिनि ज़रूर कजो। ठीक है। माशूक अहमद लिखियो है VIP एल्बम ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इन्फॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में को बि गीत शामिल न आहे ऐं हर हिकु थंबनेल ते मथां लिखियल हूंदो आहे त रिलीज़ इन्फो मतलब रिलीज़ इन्फॉर्मेशन वीडियो आहिनि। ऐं हलूं था हिन एल्बम जी तरफ़ ऐं हिन में जेको हिननि में शाइरनि जा नाला कोन आहिनि, भई कलाम लिखियल आहिनि। कलाम पहिरियों आहे आलम सारा लॾिया वेंदा आहे, उन खां पोइ घुंड खोल दीदार विखाओ, उन खां पोइ मस्त कलंदर झूलेलाल ऐं उन खां पोइ आहे चमकीला कपिड़ा पाइण छॾ, उन खां पोइ आहे प्यारा पाण ॼाण प्यारा पाण ॼाण ऐं उन खां पोइ ॿियो कलाम आहे बसड़े यार ॾुखायल आहियां, उन खां पोइ आहे मुंहिंजो सिर्फ़ु 2 कमज़ोरियूं आहिनि, उन खां पोइ हैदर हैदर हरदम कर, उन खां पोइ आख़िरी कलाम आहे एॾो ज़ुल्म न कर ज़ईफ़नि ते मतलब कुराड़नि ते पोड़नि ते। उन खां पोइ एल्बम पूरो थी वियो। ऐं दोस्तों तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो, पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि ताईं शेयर कंदा। असां अहिड़ा वीडियो इन्फॉर्मेशन ठाहींदा रहंदासीं। तव्हां दोस्तनि जी जीअं कमेंट्स वारी बरसात आहे उहे हुजे।